ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, पोएं चकर पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे चौथे अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त जंहिं वक़्तु राजा कंस माया रूपी छोकिरीअ खे पंहिंजे हथनि में खणी तेज़ीअ सां ज़मीन ते फटकण जी कोशिश करे थो त उहा माया रूपी छोकिरी कंस जे हथां छॾाए आसमान में इष्टभुजा देवीअ जो रूप धारण करे कंस खे ॿुधाए थी त उन जो काल हिन पृथ्वीअ ते जनम वठी गोकुल में पहुची चुको आहे। हाणे कंस पंहिंजे हिन दुनिया मां लॾ पलाण करण जी तयारी करे छॾे। प्यारा भक्तों, तंहिं बाद कंस खे ॾाढो अफ़सोस थियो जो हुन पंहिंजी भेण खे एतिरा वरिया क़ैद खाने में रखी सतायो ऐं उन जे चहनि बालकनि खे बि मारियो, लेकिन आख़िर उन जे हथ में कुझु बि न आयो ऐं उन जो काल उन जे हथां निकिरी वियो। अहिड़ी रीति कंस अफ़सोस करे पंहिंजी भेण देवकीअ सां ज्ञान वारियूं ॻाल्हियूं करे चवणु लॻो त हिन दुनिया में जेको ॼाओ आहे सो ज़रूरु मरंदो। प्यारा भक्तों, कंस खे बि इहो ज्ञान हो, लेकिन तंहिं बाद बि अधर्म जे सबबु करे हू पंहिंजे पाण खे पाप ऐं अधर्म करण खां रोके न सघियो ऐं इहो ॼाणंदे बि हिकु ॾींहुं हुन जो बि ज़रूरु नास थियणो आहे, तंहिंजे बावजूद बि हू अधर्म ऐं पाप करण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे चौथे अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। कंस अहिड़ी रीति जॾहिं अफ़सोस करे पंहिंजो सर देवकीअ जे चरणनि ते रखी रोअण लॻो, तॾहिं देवकी हुन जा अपराध खिमिया करे संदसि लुड़क उगिया ऐं वासुदेव चयो, ए राजा, तव्हां सच था चओ, उन ॻाल्हि में तव्हांजो कसूर कोन्हे। ब्रह्मा जी असांजे कर्म में ईअं लिखियो हो, थियण वारी ॻाल्हि बिना थियण जे रही नथी सघे। आदमी पंहिंजे सुख जे वास्ते घणियूं ई तजवीज़ूं करे थो, पर सवाइ परमेश्वर जी कृपा जे उहो सुख उनखे नथो मिले। राजा कंस इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थी वासुदेव ऐं देवकीअ खे पंहिंजे घरु आणे भोॼन कराए चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिराए उन्हनि खे संदन घरु पहुचायो। जिन पंहिंजे घरु अची गायूं, अनाज, रुपया ऐं ॿिया केतिरा दान ऐं ॾखिणाऊं ब्राह्मणनि ऐं मोहताजनि खे ॾिनियूं ऐं कंस उन जे ॿिए ॾींहुं पंहिंजे राज सभा में वेही पंहिंजनि वज़ीरनि ऐं राक्षसनि खे घुराए चयो, मूंखे देवकी चई वई आहे त तुंहिंजे मारण वारो पैदा थी चुको आहे ऐं देवताउनि मूंखे चयो हो त देवकीअ जे अठें गर्भ वारो छोकिरो मूंखे मारींदो। सो देवताउनि जो इहो कूड़ बि ज़ाहिर थी चुको जो अठें गर्भ मां छोकिरी पैदा थी। उन करे तव्हां देवताउनि खे जिते ॾिसो उते मारे पूरो कयो। इहा ॻाल्हि ॿुधी तिरनावृत, परलंब ऐं ॿियनि राक्षसनि चयो त हे महाराज, देवताऊं त असल जनम खां कंगाल आहिनि, उन्हनि खे मारणु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। फ़क़ति तव्हांजे गुस्से करण जी देरि आहे। उन्हनि खे कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हां सां लड़ाई करे सघनि। ब्रह्मा जी 8 ई पैर पूजा पाठ में लॻो थो रहे ऐं महादेव जी ॾींहुं राति इलावृत खंड में पार्वतीअ सां भोग विलास में आहे।
ऐं इंद्र अहिड़ी सुमर्थी नथो रखे जो तव्हांजे साम्हूं थी विरी सघे। ऐं नारायण उहो ई आहे जंहिं कच्छऊं जो रूप धारियो हो, सो उहो बि हमेशह खीर सागर में लक्ष्मीअ सां सुख ऐं शांतीअ सां वेठो रहे थो। तंहिंखे युद्ध करणु त अचे ई कान, सो अहिड़नि खे जीतणु कहिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे। एतिरो ॿुधी कंस चयो, नारायण मुंहिंजे मारण वास्ते किथे त अवतार ज़रूरु वरितो आहे, पर उनखे ॻोल्हियां कीअं जो वरी खेसि मारियांसि। इहो ॿुधी राक्षसनि चयो त हे पृथ्वीनाथ, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त उहो छोकिरो किथे पैदा थियो आहे। तंहिं करे असांखे ठीकु ईअं थो लॻे त उन्हनि ॾींहंनि में जिते जिते बि छोकिरा पैदा थिया हुजनि उन्हनि सभिनी खे माराए छॾियो त उन्हनि में उहो बि मरी वेंदो। पर जेकॾहिं उन तजवीज़ करण सां बि किथे लिखी बची वियो ऐं न मुओ त ब्राह्मणनि, वैष्णव ऐं ॿिया जेके हरि भक्त आहिनि से जिते जिते गॾिजनि उते उन्हनि खे मारायो। ऐं जे ईअं करण सां बि नारायण जी भॼी वियो त बि चङो, पोइ जॾहिं संदसि भक्तनि खे दुख पहुचंदो ऐं उन्हनि जी मदद करण लाइ ज़ाहिर थींदो तॾहिं मारिजोसि। इहा तजवीज़ पंहिंजे वज़ीरनि खां ॿुधी कंस ख़ुशि थी ब्राह्मणनि, वखेश्वरनि ऐं ॿियनि नंढड़नि बालकनि खे माराइण जो हुकुम ॾिनो। राक्षस हरि भक्तनि ऐं नंढड़नि बालकनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारण लॻा ऐं उन्हनि जा यज्ञ ऐं ॿिया जेके चङा कर्म हुआ उहे सभु बंदि कराए छॾिया। अहिड़ी तरह साधन ऐं महात्माइनि खे दुख ॾींदे कंस जे अॻूणनि जन्मनि जो पुण्य हलियो वियो ऐं संदसि दौलत, ताक़त ऐं उमिरि में बि पुॼाणी अचणु शुरू थी वई। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 4 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।